Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. इमरान खान के जाने की दिन अब सिर्फ चंद रह गए हैं। इसको घर भेजने की आखिरी और फाइनल जिम्मेदारी मेरे शहर लाहौर पे आ गई है। ताबेदार खान चवे थो त लाहौर वारो जलसो न रोकींदुसि। खेसि ख़बर हुई त जलसो रुकजण वारो नाहे। 13 डिसंबर ते आर या पार थींदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ 13 डिसंबर ते लाहौर में ॾिठल PDM जे जलसे खे कामयाब बणाइण लाइ जागिरता मुहिम तेज़ करे छॾी। दारोखावाला में कारकुननि खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ कारकुननि खां पुछो त जेकॾहिं जाली हुकूमत रोके त छा रुकिजी वेंदो। जेकॾहिं मीनार पाकिस्तान ते जलसे जी इजाज़त न मिले त जलसो कंदो। जागिरता मुहिम दौरान नून लीग अॻवाननि ऐं कारकुननि पारां मरियम नवाज़ ते गुलनि जी वर्खा। PDM वारा कानून खे ललकारींदे चवनि था त 13 डिसंबर ते आर थींदो या पार, पर हाणे रुगो थींदो कानून जो वार। पंजाब जे वॾे वज़ीर जे ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अवान चयो आहे त अपोज़िशन खे वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा खां पंहिंजी इस्तीफ़ा जो सफ़र मुबारक हुजे। कोरोना वायरस सूरतहाल बाबति NCOC जे फ़ैसिलनि ते अमल दरामद करायो वेंदो। PDM कानून जी भञकड़ी कई त कार्रवाई थींदी। वफ़ाक़ी गिरोह खाते सियासी ऐं मज़हबी जमातनि जी मुबैना मलेशिया जो नोटिस वठी छॾियो। सूबाई गिरोह सेक्रेटरीज़ खे मलेशिया ख़िलाफ़ असराइता क़दम खणण लाइ ख़त माणे छॾियो। ख़त में वफ़ाक़ी गिरोह सेक्रेटरी चयो आहे त अक्सर सियासी ऐं मज़हबी जमातनि मलेशियाज़ ठाहे रखियूं आहिनि। मलेशियाज़ जो क़याम आइन जे आर्टिकल 256 जी भञकड़ी आहे। अहिड़नि विंग्स ख़िलाफ़ कार्रवाई न थियण सां मुल्क में सिक्योरिटी सूरतहाल ख़राब थी सघे थी। सियासी ऐं मज़हबी जमातनि जी मलेशिया सां दुनिया में नाकारी पैगाम वञी रहियो आहे। समूरियूं सूबाई हुकूमतूं मामले जो नोटिस वठी मलेशिया ख़िलाफ़ कार्रवाई कनि। PDM जे ऐलान खां अॻु ई अपोज़िशन मेंबर्स तरफ़ां इस्तीफ़ा ॾियण जो सिलसिलो शुरू थी वियो। सरगोदा मां चूंडियल नवाज़ लीग MNA हामिद हमीद इस्तीफ़ा पेश करे छॾी। क़ौमी असैम्बली जे स्पीकर जे तर्जुमान चयो आहे त नवाज़ लीग MNA चौधरी हामिद हमीद जी इस्तीफ़ा न मिली आहे। इस्तीफ़ा मिलण बैदि कानून मूजिबि वधीक कार्रवाई कई वेंदी। JUI सरबराह सियासी मज़हबी जमातनि जी मलेशिया बाबति वफ़ाक़ी गिरोह खाते जे ख़त खे बदनियती ते बदल करार ॾेई छॾियो। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त अस्करी विंग्स ऐं रज़ाकारनि में फ़र्क़ु हूंदो आहे। अंसारुल इस्लाम इलेक्शन कमीशन में रजिस्टर्ड थियल JUI जी दस्तूरी विंग आहे। ॾंडे जी का बि रजिस्ट्रेशन या लाइसेंस नाहे हूंदी। गिरोह खाते जो ख़त सियासी दॿाउ लाइ आहे। पीपल्स पार्टी सिंध नौजवाननि खे मेरिट ते रोज़गार ॾिनो आहे। आईंदा ॿ ॾींहं रहंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान मुराद अली शाह बिलावल खे सूबे अंदरि तरक़ियाती रिथाउनि तोड़े कोरोना वायरस जी सूरतहाल ते आगाह कयो। PDM सिंध हुकूमत मरकज़ी हुकूमत ऐं सेनेट मां निकिरे त जमात इस्लामी बि इस्तीफ़ा ते सोचे सघे थी। सिराजुल हक़ PDM खे मजबूत आच करे छॾी। लोअर दीप में मीडिया सां ॻाल्हाईंदे सिराजुल हक़ चयो त मार्शल लॉ मौजूदा हालतुनि में मसइले जो हल नाहे। न अॻु कॾहिं हो हुकूमत अवाम सां हिकु बि पंहिंजो वाइदो पूरो नाहे कयो। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 41 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। 24 कलाकनि दौरान वधीक 1726 शहरी वायरस जो शिकार। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना वायरस जा नवां अंगखर जारी कंदे चयो आहे त 769 मरीज़नि जी हालत नाज़ुक ऐं 76 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि। कराची में 1484, हैदराबाद में 45, ठठे में 20, जामशोरो ऐं सांगड़ में 16 केसिस रिपोर्ट थिया।
इस्लामाबाद जे रेड जोन में फायरिंग वाक़े ते कार्रवाई एडिशनल सेशन जज जहांगीर अवान खे बरतरफ़ कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार बरतरफ़ी जो नोटिफिकेशन जारी कंदे ॼाणायो आहे त एडिशनल सेशन जहांगीर अवान ग़लत बयानी कई। एडिशनल सेशन रेड जोन में झेड़े दौरान फायरिंग कई हुई। अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी शकी ट्रांजैक्शन केस में हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त सां गॾु मेडिकल रिपोर्ट पे पेश। रिपोर्ट में चयो वियो आहे त आसिफ ज़रदारी रात जो किरी पियो हो, जंहिं सबबु खेसि इस्पताल ॿीहर दाख़िल करायो वियो। आसिफ ज़रदारी खे मथे में धकु लॻो ऐं सीने जे खाॿे पासे बि तकलीफ़ जी शिकायत हुई। हलण सां संदसि सीने जो सूर वधी रहियो हो। खेसि चेल जे हेठे हिसे में बि तकलीफ़ थींदी आहे। इस्पताल में संदसि दिमाग़ जो CT स्कैन बि करायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर-ए-आज़म इमरान खान जी ख़ासि मुआवननि जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस ग़ुलाम आज़म कमरानी ते ॿधल हाई कोर्ट जी ॿ-रुकनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। ज़ुल्फ़ी बुख़ारी, सानिया निश्तर समेत 15 ख़ासि मुआवननि जी मुक़ररी खे चैलेंज कयो वियो हो। वफ़ाक़ी सरकार के सिंध जे ॿेटनि ते चाइना कटिंग करण न ॾींदासीं। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त सिंध में 162 अरब रुपयनि जे तरक़ियाती पैकेज जो ऐलान कयो वियो हो। छा इहो वाइदो वफ़ा थियो आहे? वज़ीर-ए-आज़म इमरान खान ख़्वाबनि जी दुनिया में रहे थो। ख़ान साहब ख़्वाबनि जी दुनिया मां निकिरो ऐं वाइदा पूरा कयो। सिंध सरकार सेहत खाते में ख़ाली पियल जायनि ते डॉक्टर्स जी भर्तियुनि जो फ़ैसिलो करे वरितो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में सेहत वारे वज़ीर अज़रा पेचूहो, सेक्रेटरी सेहत समेत ॿिया अमलदार शरीक थिया। मुराद अली शाह सिंध में मेरिट ते डॉक्टर्स जी भर्तियुनि सूदो 38 तालके इस्पतालनि खे मॉडल इस्पताल ठाहिण जी हिदायत करे छॾी। मनी लॉन्ड्रिंग ऐं मेगा करप्शन जे केसिस खे मेरिट जे बुनियाद ते मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। नैब जो कंहिं बि सियासी गिरोह या फ़र्द सां वास्तो नाहे। नैब चेयरमैन जो अमलदारनि जे इजलास दौरान ख़िताब। रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल चयो आहे त नैब जे केसिस खे जल्द उकलाइण लाइ इंक्वायरी इन्वेस्टिगेशन जो मुदो 10 महीना मुक़ररु कयो वियो आहे। नैब तरफ़ां मुल्क में करप्शन ऐं बदउनवानीअ जे ख़ात्मे लाइ जेका पॉलिसी जोड़ी वई, उन जा नतीजा अचणु शुरू थी विया आहिनि। ऐं सिंध एक्शन कमेटी तरफ़ां सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ी वालार ऐं स्टील मिल जे मुलाज़िमनि जी बरतरफ़ी ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण जो फ़ैसिलो। जामशोरो में इजलास बाद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿियनि तरफ़ां ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ वफ़ाक़ ॾांहुं ख़त लिखण जो ऐलान। अॻवाननि चयो आहे त नीदरलैंड जी हुकूमत खे बि ख़त लिखी आगाह कयो वेंदो त ॿेटनि ते मंसूबे बाबति पाकिस्तानी सरकार सां थियल मुआहिदो ग़ैर क़ानूनी आहे। डिसंबर जे आख़िरी हफ़्ते में APC कोठाई वेंदी। सिंध एक्शन कमेटी तरफ़ां PP हुकूमत बि ॿेटनि ते कब्ज़े वारी साज़िश में मुलविस क़रार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स तव्हां ॾिठियूं। हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं बुलेटिन सां गॾु।